अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दो में कहिड़ा कहिड़ा अदाकार कम करे रहिया आहिनि तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्च मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हरंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि दोस्तों नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो हिन ड्रामे में सिंध जा बहितरीन अदाकार कम करे रहिया आहिनि असद कुरैशी ऐं इरफान शेख ऐं सईं निशार शाह ऐं सैयद फखरुद्दीन ऐं ॿिया सिंध जा केतिरा ई नवां अदाकार ऐं पुराणा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। तो इन ड्रामे जी पहिरीं स्पेल जी शूटिंग हली रही है। तमाम ज़बरदस्त ड्रामो है ऐं इन जी पहिरीं एपिसोड जनवरी ते हलायो वेंदो। ऐं दोस्तों अहमद अली शेख भी है यानी कमाल खान भी हिन ड्रामे में है। दोस्तों हिन ड्रामे जी हाणे जल्द खां जल्द शूटिंग स्टार्ट कई वेंदी। तमाम ज़बरदस्त ड्रामो है ऐं इन जी पहिरीं एपिसोड जनवरी में हलायो वेंदो। दोस्तों ही मेरा टीवी जो सोप सीरियल ड्रामो है, तमाम ज़बरदस्त ड्रामो है। ऐं ॿिए पासे काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पयूं अचनि त दोलाब ड्रामे खे ही ड्रामो मारे वेंदो। तो तव्हांखे ॿुधाईंदा हलो त मेरा टीवी जो जेको ड्रामो आहे दो ही कास्ट में दोलाब खां वॾो ड्रामो आहे, छो जो हिन में केतिरा ई सिंध जा वॾा वॾा अदाकार कम करे रहिया आहिनि। दोलाब ड्रामे में एतिरा वॾा अदाकार न आहिनि जेतिरा दो ड्रामे में कम करे रहिया आहिनि। असांजे पक सां यानी त ही दोलाब ड्रामे जे बराबरि बीहंदो। तो हिन ड्रामे जी तमाम ज़बरदस्त कहाणी आहे ऐं हिन में नसरीन नाज़ भी आहे। तो हिन ड्रामे में काफ़ी सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि, तमाम सिंध जा बहितरीन अदाकार। ऐं लाला रफ़ीक साहब जी कोशिश कई पई वञे तो उन ड्रामे खे हाणे इन में ऐड कयो वञे इन खे। तो हाणे तमामु जल्द तव्हां ॾिसंदो त यानी मूसा खे ऐड कयो वेंदो, लाला रफ़ीक ज़हूर साहब खे। ऐं ॿिया सभई अदाकार दो ड्रामे में ऐड थी चुका आहिनि, सिर्फ़ ही अदाकार हिकिड़ो रहियल आहे। तव्हां दुआ कजो त अल्लाह करे ही अदाकार भी दो ड्रामे में ऐड थी वञे। तमामु ज़बरदस्त ड्रामो हूंदो, हिन जे अचण खां पोइ बहितरीन मज़ो कंदो। फिर दोस्तनि जी कमेंटूं पयूं अचनि मूसा खे हर हाल में ऐड कयो वञे दो ड्रामे में। दोस्तों तव्हांजे चवण सां इंशाल्लाह ऐड थी वेंदो। तो हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं डायरेक्टर ताईं ही वीडियो पुॼाईंदा। डायरेक्टर ही कहाणी ॿुधी मूसा खे यानी ऐड करे ड्रामे में। तो लाला ज़हूर साहब सां राब्ता करे रहिया आहिनि, अञा इन जी कंफर्म डेट न आई आहे। उन्हनि जी कोशिश लॻी पई आहे त लाला ज़हूर रफ़ीक साहब खे इन ड्रामे में ऐड कयो वञे, छो दोस्तों इन जे अचण सां तमामु ज़बरदस्त ड्रामो मज़ो कंदो। तो हिन में मेन किरदार असद कुरैशी जो आहे, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त अदाकार। ऐं दोस्तों अज़ीज़ कमरानी जी भी कोशिश कई वञे त उहो भी हिन ड्रामे में ऐड थी सघे, यानी उन जी कोशिश हली रही आहे। डायरेक्टर वॾो कोशिश करे रहियो आहे त इन ॿिन्ही अदाकारनि खे इन ड्रामे में ऐड कयो वञे, छो जो दोस्तों उन्हनि मेहरान टीवी जे करे यानी उनखे वायरल करण जे लाइ वॾो ड्रामो कढंदा। दोस्तों दोलाब ड्रामो ऐं दो ड्रामो तमामु सिंध जा ज़बरदस्त ड्रामा आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।